अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वलनबलुवन्नकुम बिशैइम मिनल खौफि वल जूइ व नक़सिम मिनल अम्वाल वनक़सिम मिनल अम्वाल वल अनफुसि वस्समराति वबश्शिरिस साबिरीन आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम वबल्लगना रसूलुहुन नबियुल करीम वनहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह जुंग जियन जनी अजे घारियां अल्लाह जुंग जियने जनी अजे घारियां शाल न सुके वीअरी जितां पयूं पियने मुरकण अखड़ियुन जन ॾिठे मूं सुख थियो खाज जनी जो खिखियूं माल जनी जो मड समय से सीण कया हीणा जिन जा हड जाम परतव लड सांगिन जी सैयद चवे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। बखिदमत काबिल सद एहतराम पीरे तरीक़त और रहबर शरीयत ज़ीनतुल आरिफीन व ज़ीनतुस साबिरीन हज़रत क़िबला सैयद मोहतरम साईं मोहम्मद मिठल शाह दामत बरकातुहुल आलिया ऐन बाबरकत महफ़िल जी ज़ीनत सूह ऐं सिंगार मुजाहिदे मिल्लत फ़ख़्र अहले सुन्नत हज़रत साईं मियाँ मोहम्मद औरंगज़ेब वतारी कादरी दामत बरकातुहुल आलिया ऐन बाबरकत महफ़िल में शरीक मुअज़्ज़िज़ उलमाए किराम ऐं प्यारी जमायत सगोरी अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।
अल्लाह साईं पंहिंजो करम करे असांखे तव्हांखे अॼु हिन बाबरकत महफ़िल क़ुरान ऐं सुन्नत जे बरकतुनि ऐं रहमतुनि हासिल करण लाइ हाज़िर नसीब कई आहे। हीअ हाज़िरी पंहिंजे हक़ में गनीमत सम्झो। हिन दौर में इंतिहाई इंसान हिक ॾुखे मोड़ ते बीहजी वियो आहे। अहिड़ियुनि ॾुखियुनि घड़ियुनि में हिननि कचहरियुनि जी हाज़िरी इहा वॾी गनीमत आहे, जिते उलमा जी जमात, सुलहा जी जमात, मुंहिंजे महबूब जा बचड़ा सैयद आले रसूल असां सां साथ में शामिल हुजनि ऐं क़ुरान सुन्नत जा गुल गॾु थियनि। इन खां मथां हूं ॿी कहिड़ी महफ़िल हूंदी आहे। मुंहिंजा भाउ, असुल हक़ीक़त में ही सिलसिलो ऐसाले सवाब जे लाइ जुड़ी पियो आहे। असांजा महिरबान मुशफ़िक़ अदा साईं तुफ़ैल अहमद ऐं अदा सुहेल अहमद जन पंहिंजे वालदैन जे रूह खे सवाब पहुचाइण लाइ हीउ सिलसिलो जोड़ियो आहे। मुंहिंजो हिकु शागिर्द हो, साईं हिकु पुटु अॻु में आहे, ॿियो अॼु अलाह साईं अता कयो आहे। हाणे अवां महिरबानी कयो त नालो कहिड़ो रखां। अॻे जो नालो सुहेल आहे, मूं चयो सुहेल आहे त ॿिए जो खणी तुफ़ैल रखो, बहितर थी पवंदो। अल्हम्दुलिल्लाह अॼु बि हे गुल असां तव्हांखे नसीब थिया आहिनि। बसि ॿ ॻाल्हियूं प्यार जूं अवां भाउरनि जे नज़र कंदासीं त ऐसाले सवाब जो जेको हक़ आहे, अबो ऐं अम्मा दुनिया जा रिश्ता हिकिड़े पासे रखो, पीउ ऐं माउ खां मथां हू रिश्तो दुनिया में आहे ई कोन। आका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मुबारक आहे, अबो अम्मा जेकॾहिं तुंहिंजो ज़िंदह सलामत आहे त ख़ुशकिस्मत आहीं, दुआउनि जो दर खुलियल थी। अबे अमर जे चेहरे खे ॾिसंदे इहो तुंहिंजे लाइ हज आहे। ऐं जेकॾहिं तुंहिंजो अबो अम्मा दुनिया खां फ़ौत थी रुख़सत थी वञे त तुंहिंजे मथां हक़ आहे, हर जुमे जे ॾींहुं अबे अमर जी क़बर ते वञ, पीउ माउ जे मज़ार ते वञ। अबे अमर जी क़बर बि तोखे नफ़ो ॾींदी, तोखे फ़ाइदो ॾींदी। सो अबे अम्मा जे मज़ार खां बि बरकतूं मिलंदियूं आहिनि। त संदन पंहिंजे अबे अमर जे हक़ में ही हिकिड़ो सिलसिलो जोड़ियो आहे। बसि क़ुरान सुन्नत जे रोशनीअ में कुझु ॿ ॻाल्हियूं हासिल करे बाद में ख़ैर जी दुआ पढ़ंदासीं। हाणे अवां भाउरनि खे गुज़ारिश आहे त सभु भाउर मूं सां गॾिजी दरबार रिसालत में दरूद शरीफ़ जो हदियो पढ़ायो त ॿ ॻाल्हियूं हासिल करे वठूं। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तवज्जो मुस्लमान भाउ, करीम रब घुरियो आहे, रब करीम राज़ी थी पियो जो उन पाक महफ़िल जे बरकतुनि खे हासिल करण लाइ अॼु क़ुरान सुन्नत जे रहमतुनि सां जुड़ी पियो आहे। घर खां पोइ निकिता हूं, हिते हाज़िरी अॻ में लॻी वई आहे। घर खां बंदो निकिरंदो आहे त क़ुरान करीम फरमाए थो, वनक्तुब मा क़द्दमू व आसारहुम व कुल्ल शैइन अहसैनाहु फी इमामिम मुबीन। क़ुरान करीम जे ॿुधण जे लाइ, हक़ सच जे पैगाम खे सिखण लाइ, दीन इस्लाम जे बरकतुनि खे हासिल करण लाइ, पोइ जमाराणी भाउर हुजनि या पाड़ेसरी भाउर हुजनि, हिन ॻोठ खां पाड़े खां गिरदो नवा किथां बि निकिरी हिन महफ़िल जे तरफ़ रुख रखियोसीं। पोइ को पंध, को प्यादल, को सवारी, को सवार, जितां बि हली करे हिन कचहरी जो सींगार बणिया हो। आका नबी सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मुबारक आहे, जॾहिं बंदो घर खां निकिरंदो आहे
रब करीम पंहिंजे मलाइकन फ़रिश्तनि खे हुक्म ॾींदो त मुंहिंजो बानो मुंहिंजे क़ुरान करीम जे ॿुधण लाइ निकिरी पियो आहे, हक़ सच जे पैगाम जे सिखण लाइ निकितो आहे। उन महफ़िल में पहुचण खां अव्वल जेतिरियूं विखूं खणंदो हले, कदम खणंदो हले, तव्हां हिन जा खयल कदम विखूं विखूं लिखंदा नोट कंदा हलो। जेसी ताईं महफ़िल जे दर ते पहुचे पोइ जेतिरियूं बि विखूं खणे करीम रब जे दरबार में खणी अचो। सरकार फरमाइनि था पोइ खयल विखूं वे कदम रब करीम जे बारगाह फ़रिश्ता अर्ज़ु कंदा मुंहिंजा अल्लाह हिन तुंहिंजे बाने हेतिरियूं विखूं खणी बाबरकत महफ़िल में पहुतो आहे। हुकुम थींदो त हिन जे खयल विख विख जे एवज़ में 1 साल इबादत करण जो सवाब मां रब हिन खे ॾेई छॾियो आहे। 12 महीना इबादत कयूं ऐं हिन बाबरकत महफ़िल में हिकिड़ी विख खणी अचूं, या हिकु विख वधीक आला ऐं अफ़ज़ल आहे त अॼु रहमतूं बरकतूं वंडजनि थियूं अदा सेवा कजु समुंड जी जिते जर वहे थो जाला सवे वहन सीर में माणिक मोती लाल जे मासो मिलई माल त पुजारी पुर थिए। सॾु सभिनि खे मिलंदो आहे, दावत सभिनि खे मिलंदी आहे, पर पोइ सभु अची न सघंदा हूं। हिकमत कहिड़ी आहे, फरमाए थो त भला तिन जा भाग अदा समुंड सोयो जन्ने आदाऊं अमी कमा मोती मरजानन्ने लधाऊं लतीफ़ चवे लाल मझऊं लहरिन पो कोन्हे कीमत तन आ मुल महांगो तन जो जी कीमत ही कान्हे मुल महांगो आ। तोरी दे त तोरे न सघंदे, लिखी त लिखी न सघंदे, पर जे गणियूं त गणे न सघूं। एतिरो कुझु करीम रब जो करम फज़ल ऐं बाज मिली पवंदी आ। मुंहिंजे महबूब जे अहल बैत अतहार जे घराणे सां जिन जो बि ताल्लुक जहिड़ी बि सूरत में आ, सरकार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घराणे तां कुर्बान मुंहिंजे महबूब जे पाक बचड़नि मझां हजरत अब्दुल्लाह बिन जाफर तैयार रदियल्लाहु ताला अन्हु, हजरत जाफर बिन अबी तालिब मौला अली शेरे खुदा जो भाव हो, बिरादर हो, उन जो पुत्र हो हजरत अब्दुल्लाह बिन जाफर। जंहिं वक्त में हजरत जाफर तैयार जी शहादत थी जंगे मूता में, त उन वक्त में हजरत अब्दुल्लाह नंढड़ो आ, मासूमा, मासूमियत जी उम्र में। हालांकि जंगे मूता जी खुशखबरी फतह जे सूरत में मदीने पाक में पहुती। उन फतह जे ख़बर बुझण जे बावजूद रहमतल लिल आलमीन मौला अली शेरे खुदा के फरमाइनि था अली लब्बैक या रसूल अल्लाह। अली मूसां गॾु अच मदीने पाक जा भाउर फतह जूं ख़ुशियूं मल्हाईंदा, पर तुंहिंजो भाउ तुंहिंजो बिरादर हज़रत जाफर इन जंग में शहीद थियो आ। हल त जाफर सिंह जी घर वारी उन सगोरीअ जो सहारो बणिजी पऊं। जॾहिं सरकार हज़रत जाफर बिन अबी तालिब जे घर तशरीफ़ वठी आया त संदन जे अंगण ते हज़रत अब्दुल्लाह बिन जाफर नंढड़ो आ, मासूम आ, मिट्टीअ ते रांदि थो करे। आका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खणी करे हंज मुबारक में वेहारे संदत जे रुखसार मुबारक के चुमन था, मथे मुबारक जे मथा हथ मुबारक शफ़क़त जा संदत जी अमर मानी पचाए थी वेठी। परे खां ॾिठई त मुंहिंजा महबूब ईंदा वेंदा हन, पंहिंजो घर अथनि, पर अॼु मुंहिंजे बचड़े अब्दुल्लाह सां अहिड़ो प्यार कनि था जहिड़ो यतीमन सां प्यार थींदो आ। शायदि हिन जो अब्बो जुदा थी वियो छा? अखियुनि में लुड़क अची विया, हुतां पुछे थी आका मां कुर्बान वञा, शायदि मुंहिंजे मथे जी शाम लही वई, शायदि जाफर जी जुदाई थी, शायदि अब्दुल्लाह जो अब्बो दुनिया ते न रहियो आ। मुंहिंजे दिलबर हबीब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत जाफर बिन अबी तालिब रदियल्लाहु ताला अन्हु खे उन वक्त में हैदर करार जे हंज में वेहारे
ऐं संदस जी पाक घरवारी खे सहारो ॾींदे ऐं पढ़नि था वल नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूअ व नक़्सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात व बश्शिरिस साबिरीन। अल्लाह अकबर। हज़रत अब्दुल्लाह बिन जाफर तैयार जो अब्बो जेको हिन दुनिया तां रुख़सत थी चुको ऐं शहादत जो रब करीम उनखे दर्जो बुलंद फरमायो। ऐं बुखारी शरीफ जी मुस्तनद हदीस पाक आ, सरकार जी जमायत वेठी ही मदीने जे साईं फरमायो व अलैकुम सलाम। जमायत हैरान थी वई, हेॾे निहारनि हिन पासे निहार, केरु ॿाहिरि खां आयो? से केरु बि कोन, दरवाज़े खे ॾिठऊं, न केरु आयो न केरु वयो। आख़िर गुलामन अर्ज़ कयो फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह। आका केरु आयो ई कोन, कहे अस्सलाम अलैकुम चयो ई कोन, तव्हां कंहिंखे था व अलैकुम सलाम फरमायो? हुजूर फरमायो जेकी कुझु मां ॾिसां पियो तव्हां नथा ॾिसो, जेकी मूं ॿुधो तव्हां नथा ॿुधो। हिन वक़्तु हज़रत जाफ़र बिन अबी तालिब, हज़रत जाफ़र तैयार जन्नत मां रब करीम खेसि इजाज़त ॾिनी, मदीने पाक घुमण आयो हो। रब करीम खेसि पर ॾिनाहनि, असांजे भिक में उॾामंदो। जॾहिं साम्हूं आयो त बिही करे उन मुंहिंजे तरफ़ रुख करे चयो अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। उनखे जवाब ॾिनो त मदीने जे साईं उन ॾींहं ते ऐलान कयो मदीने पाक जे पूरी बिरादरिन खे त तव्हांजे मथां हक़ आ। हज़रत जाफ़र साईं जे घर जे अंदर तव्हां 3 ॾींहंनि ताईं ताम पचाए मोकिलियो जो ही सदमे में ॾुख में पाण न पचाईंदा। उन ॾींहं खां जेको असांजी फौतगी जो सिलसिलो हूंदो आहे, असांजा के भाउर अज़ीज़ करीब मिट दुनिया मां जुदा थींदा त 3 ॾिहाड़ा तॾे ते वेहंदा हूं, 3 ॾिहाड़ा सोग थींदो आहे, जंहिंखे तॾो चइबो, तज़ियत चइबी, पत्थर चइबो। इहो 3 ॾींहंनि जो सिलसिलो उन ॾींहं खां रहमत वारे हबीब पंहिंजे उम्मत खे अता फरमायो। इहो सिलसिलो बि उतां खां जुड़ी पियो आहे। असुल गुफ्तगू जो रुख आहे हज़रत अब्दुल्लाह जे तरफ़ जेको नंढड़ो हो, उन जे हक़ में हुज़ूर छा फरमायो? दरूद पढ़ो त अॻिते हलूं। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तवज्जो मुसलमान भाव, मदीने जा साईं हज़रत अब्दुल्लाह खे खणी मौला अली शेर खुदा जे हंज मुबारक में वेहारे फरमाईंदा अली इन मासूम जी पारत हुजे त मौला अली अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, हे अॼु मुंहिंजो भाइटियो आहे पर मुस्तक़बिल में मुंहिंजो ॼाटरो आहे। ॿई रिश्ता संदन जी न्याणी उन जे उम्र बराबर हज़रत अम्मा ज़ैनब सलामुल्लाह अलैहा, जेका मौला हुसैन पाक जी भेण ऐं करबला जे सरज़मीन ते इमाम पाक सां गॾु रही। उन्ही जीजल अमर जो निकाह हज़रत अब्दुल्लाह बिन जाफ़र बिन अबी तालिब सां थियो त उन ॾींहं खां ही सिलसिलो अॻिते वधंदे पोइ हज़रत अब्दुल्लाह साईं इंतिहा दर्जे जी सखावत कंदा हुआ। मदीने पाक में मशहूर संदन जी सखावत जो हुल हलंदो हो। हिकिड़े ॾिहाड़े मदीने पाक जे शहर खां ॿाहिरां दग ॾयूं अचनि था, रस्तो ॾयूं अचनि पिया। दग वींदे हिकु बाग जे भिक में गुज़र थियो। नज़र कनि त खजनि जे बाग में हिकु मज़दूरा मालिया कम करण जे बहाने सां खजन जी गुड थो करे। खजन में ख़िदमत कंदे कंदे हज़रत अब्दुल्लाह साईं जो ॾिठो त बाग जो ख़िदमतगार मज़दूर आहे, उन जे भिक में लड़ी आयो। चइनि घड़ियुनि सां गॾु अचे संदत जे पाड़े सां गुज़र थियो। नज़र करे त उन जे मंझंदि जे मानीअ खाइण जो वक़्तु आहे। उन शख़्स उन मज़दूर मानी जेका कपिड़े जे ॻंढ में ॿधी पई आहे उहा खजीअ मंझूं छोड़े अॻियां रखी खाइण जो इरादो कयो। अञा हिकु गिरह उन मानीअ मां टोड़े थो त हिकिड़ो परे खां कुतो सहकंदो अॻियां अचे वेठो। हिन जे तरफ़ निहारण लॻो। दिलि में सोचई त बुखायल उञायल ख़बर नाहे किथां हलियो आहे। हिन शख़्स हिकु मानी खणी कुते जे अॻियां रखी। अदा मां नथो खावां, तूं ई खणी खाओ।
हू भी बुखायल हो जानवर हो उन कुत्ते उहा मानी खाई वरी भी ॾिसेसि पियो अञा भी बुख थी छा वरी ॿी मानी खणी उहा बि हुनजे अॻियां रखियईं कुत्ते उहा ॿी मानी खाई अञा भी हिनखे ॾिसे पियो चई अदा बाक़ी बची हिक सुबुह खां निकितो हाँ सॼो ॾींहुं गुड करणी आहे पर कुत्तो उथे न पियो निहारे पियो लॻे थो बुख थी ठीकु आहे भला हीअ बि तुंहिंजे हवाले अॼु न खाधीसीं त सुभाणे घर वञी खाईंदासीं टी मानी बि हिन कुत्ते जे हवाले कई जॾहिं टपड़ वेढ़े ॿधी गंढे में मथे रखे थो त हज़रत अब्दुल्लाह साईं अॻिते वधी आयो अदा बी हिते केरु आहे हिते कीअं आयो ही ओ मुंहिंजा साईं मज़दूरनि खां नालो ज़ात न पुछबी आहे ग़रीब मिसकीन आहियां नंढा नंढा बच्चा थम बच्चन जे रोज़ीअ जे गुज़र सफ़र लाइ हिन बाग ते पोरियो कंदो आहियां मेहनत मज़दूरी कंदो आहियां घर मुंहिंजो परे आहे उतां मानी ॿधी पाण सां गॾु खणी मंझंदि जे टाइम ते मानी खाई गुड करे 5 टका मिलंदा बच्चन जो गुज़र कंदो आहियां इन उमेद ते आयो हुयो में पाण फरमायो बापू अॼु त तूं 3 मानियूं कुत्ते खे ॾेई छॾियूं छाजे करे हिक उनखे ॾियां ॿ पाण खाई हा चए थो मुंहिंजा साईं बुखायल हो हिक ॾिन में इशारनि में घुरे पियो ॿी बि ॾिनीमांसि पर इशारनि में अञा बि घुरे पियो हाणे हुई हिक पर जे 5 ॿियूं हुजनि हा त बि ॾेई छॾियासीं इहो पको इरादो कयो हम त हाणे पाण न खाईंदुसि इनखे खाराइण ईअं छो कई चेसि मां अॼु हिन बाग में न आयो हा हिन बाग में मुंहिंजो अचण वञण थींदो रहियो आहे पर अॼु ॾिठुमि त हे कुत्तो को परदेसी मुसाफ़िर अलाए किथां हलियो आहे हिन मुल्क में कुत्तो त मूं कॾहिं ॾिठो ई कोन हो पोइ उन मूं में उमेद रखी अॼु मूं वटि आयो पर सुभाणे केरु ॾींदुसि मां ॾिहाड़ी त कोन ॾींदो हा जनी ॾांद न ॿिजो तनी तुंहिंजो आसिरो अवल ॾींहुं उन्हनि पो उभारी सिजो किसी को ताज सुल्तानी किसी को बीक दर दर की किसी को ताज सुल्तानी किसी को बीक दर दर की मेरे मौला तेरी मर्जी जिसे चाहे जिधर कर दे मेरे मौला तेरी मर्जी हजरत अब्दुल्लाह बिन जाफर रसूलुल्लाह जो अहल बैता सैयद ज़ादो आ मौला हुसैन पाक जो सौट भी आ संदत जे भेण जो घोट भी आ बई रिश्ता संदत सां जुड़न था पिया अल्लाह अकबर अखिन में लुड़क अची आ रोई वेठो चे तू अदा हिन बाग जो मालिक केरा चे तुझो केड़ो कम चे बाग जे मालिक सां मिलंदो में हाने किथा निकतो ओठा खां हलियो बाकरान खां डोकरन खां थरेचे खां हाने गेरेले खां फिरंदे फिरंदे जमारानी भायर किथे मिलंदा चेसे हिन दफे हेडऊं वडे रोड खां वडी पुल खां अग्यों ओठा तव कोने को हिन बि गोलींदे हजरत अब्दुल्लाह साई उन बाग जे मालिक के गोले लदो अजाए थरेचन खां ॿाहिरां जमाराणिन जे विच ते यो बाग तुंहिंजो आहे हा साईं यो बाग मुंहिंजो तव्हांजो कहिड़ो कम अदा मेहरबानी कर इहो बाग मूंसां वापार कर इहो बाग तूं मूंखे ॾे इन जेतिरो बाग तोखे मां तो ॿियो ॾींदुसि मदीने पाक जे शहर में वठ जिते तुंहिंजी दिलि घुरे उते तोखे ओतिरियूं खजूं ओतिरा बाग ओतिरा फल ॾींदुमि पर जे पैसा वठंदे त ज़बान सां चओ अल्लाह अकबर हैरान थी निहारे चवे थो मुंहिंजा साईं अगर जेकॾहिं तव्हां मूंखां बाग ख़रीदो फरोख्त सां ख़रीद कंदो त मां तव्हांखे बाग ॾियण जे लाइ तयारु आहियां ॿियो बाग पंहिंजे भिक में ख़रीद कंदुमि पर तव्हांखे ज़रूरत कहिड़ी आहे हिन बाग जी छो मुखां ही बाग तव्हां ख़रीद कयो था साईं बनी भली कोने का खजूं में 5 गोशा ॾींदियूं आहिनि वरी फरंदियूं ई कोन्हनि इन बाग में तव्हांजो कहिड़ो कमु आहे अल्लाह अकबर हजरत अब्दुल्लाह से फरमाए थो अदा इन बाग सां मुंहिंजो ॿियो ताल्लुक नाहे
पर जेको बाग जो मज़दूर जेको माली जेको ख़िदमत कंदड़ इहो बाग मूंखे ॾींदे पर मज़दूर बि मूंखे ॾींदे शर्त ते तोखां बाग ख़रीद कंदुमि इहो बाग तो मूंखे मिलंदो पर जेको बाग जो माली आहे जेको ख़िदमत कंदड़ आहे जेको गुड कंदड़ इहो बि सौदे में मूंखे ॾींदे से मज़दूर खोड़ तव्हां वञी चौक ते ओठा ते वेहो त ग़रीब मिसकीन मिलंदा मज़दूर खुटा आहिनि छा इन मज़दूर में तव्हांजो कहिड़ो कमु पाण फरमायो बाग वठाई उन्हीअ जे करे थो ज़रूरत नाहे साईं तव्हां इन मज़दूर में छा ॾिठो आहे अल्लाह अकबर पाण फरमाइनि था मूं इन में हिकु सिफ़त ॾिठी अथमि जंहिं सिफ़त खे अल्लाह करीम सॾियो आहे हिन धरतीअ जे मथां सखी बाना बि आहिनि पर करीम सिफ़त इंसान बि आहिनि हिकिड़ा उहे शख़्स जेके अल्लाह जे रस्ते में ख़र्च त कंदा आहिनि पर पंहिंजे ताक़त जे मुताबिक़ पंहिंजे वुसअत जे मुताबिक़ अव्वल पाण खाईंदा पोइ बच्चा खाईंदा जेको बचंदो त ॿियनि ते ख़र्च कंदा आहिनि पोइ जन बि जहिड़े तरीक़े सां अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो फरमाए थो मसलुल्लज़ीन युनफ़िक़ून अम्वालहुम रब करीम जी ज़ात पाक फरमायो जेके पंहिंजे मालनि मंझो ख़र्च कंदा आहिनि अल्लाह जे रस्ते में इहो अल्लाह सां वापार था कनि या अय्युहल्लज़ीन आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुनजीकुम मिन अज़ाबिन अलीम तुमिनून बिल्लाहि व रसूलिही व तुजाहिदून फी सबीलिल्लाह बि अम्वालिकुम व अनफुसिकुम ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तअलमून अल्लाह सां वापार आहे जेके पंहिंजे जाननि पंहिंजे माल सां रब करीम जे रस्ते में ख़र्च कंदा आहिनि अॼु अदा तुफ़ैल भाउ हुजे या अदा सुहैल हुजे सदन जो अल्लाह सां वापार आहे हे पंहिंजे वालिदैन जे हक़ में गुल त गॾु कनि था पर जेके आया आहिनि इन्हनि सां बि त करम थींदो गेट खां गुज़रंदो आहे उन जी हाज़िरी लॻंदी राणे वटूं राति अदा नओ नियापो आयो लधाऊं लतीफ़ चवे ॾातर वटूं ॾात पोइ को न पुछनि था ज़ात जेके आया से ई अघिया कचहरी में कंहिंखो नालो ज़ात न पुछबो आहे जेको जितऊं आयो रब करीम उन जी हाज़िरी क़बूल फरमाए छॾी पोइ जिनी खे जितां मुंहिंजे प्रिय पाण पसायो जंहिंसां जितां महिरबानी थींदी उहो ओॾे वेंदो आहे पोइ हे हिकिड़ो दुनिया जो दुस्तूर ठहियलु आहे रब करीम हिन धरतीअ खे मुख़्तलिफ़ हिसनि में विरहायो आहे पोइ जिनी खे जितां मुंहिंजे प्रिय पाण पसायो जंहिंसां जितां महिरबानी थींदी उहो फिरी फिरी उते ई ईंदो आहे जहिड़ी कुंड मां हिकिड़ी शइ मिलंदी मोटी उन्ही मंज़िल जो मुसाफ़िर थी पवंदो मदीने जे साईं फरमायो असहाबी कन नुजूम मुंहिंजा असहाब सभु सितारनि जे मिसाल हिकु 550 न बल्कि सभु असहाब सगोरा उहे सितारनि जे मिसल आहिनि सरकार फरमाइनि था असहाबी कन नुजूम फबिअय्यिहिम इक्तदैतुम इहतदैतुम ऐ मुंहिंजा उम्मतियो मुंहिंजा गुलाम मुसलमानो ॿुधी छॾियो जेतिरा बि मुंहिंजा असहाब सगोरा ऐं क़ुरान करीम बि उन्हनि जे हक़ में गवाही ॾिने फरमाए थो उलाइक अअज़म दरजतम मिनल्लज़ीन अनफ़क़ू मिन बाद व क़ातलू व कुल्लम वअदल्लाहुल हुस्ना ऐं मुंहिंजा सोना हबीब तुंहिंजा असहाब हिकिड़ा उहे आहिनि जन इब्तिदाई दौर में मक्कातुल मुकर्रम जे सरज़मीन ते पहिरीं जीअं दावत मिली सॾ में सॾ ॾेई लब्बैक चई पाता हिकिड़नि त अचण सां जीअं दावत मिली उन्हनि शाहिदी ॾिनी मुंहिंजा महबूब तूं अल्लाह जो सचो रसूल
वे सभिनी खां साबिकूनल अव्वलून में शामिल थी विया। पोइ मक्कातुल मुकर्रम जे सरज़मीन ते ॾुखनि में सुखनि में तव्हां सां गॾु रहिया, पर कुझु वक़्तु उहो अची वियो जो ॾुख हद खां दॾे तजावुज़ करे विया। मदीने जे साईं फरमायो त केतिरा ॾुख ॾिसंदव, मुझे तरफ को तव्हां खे इजाज़त आ, हित रही सगो त ठीक, पर जे हित नथा रही सगो त हिजरत कयो, बच्चा वठी लॾे टपड़ खणी हलिया वञो। साईं किथे वञूं? पाण फरमायो त हबश जे मुल्क ॾे हलिया वञो, उतों जी आब हवा मुंद मौसम तव्हां जे हक़ में बहितर आ। पोइ केतिरा वीचारा मुसलमान भाउर जेके हबश जे तरफ़ हिजरत करे विया, पोइ उन्हनि मां केतिरा गुलाम ॿिया बि हा, पोइ जेके वेंदा हा त उन्हनि खे उन वक़्त जे मुताबिक़ के माइट के दोस्त रस्तनि ते रोकींदा हा। अदा चरिया आहियो छा जो तव्हां ॻोठ था छॾियो, राज था छॾियो, बिरादरी था छॾियो, मिटनि माइटनि खां अकेला थी पराए वतन में परदेसी हूंदव। अवां जे मथों अकुल हावी हुअण घुर्जे, इते टिको त बहितर। जवाब कहिड़ो ॾींदा हा? बेटा हिसाब दो फरमाए त ॾुख सुखनि जी सूंह अदा घोरियम सुख ॾुख निरी मुंहिंजी जावे रूह सो सजणो आयो में मागरे। पर हिक शख्स के बाह खां वठी बिहारियो त ॻोठ छॾे छो थो वञी? इहो चरियनि जो कमु आहे। चए थो जे इन खे तव्हां चरियो चवंदा हो त अल्लाह ॾाही न थिया। एड़ो ॾाहप वारो कम मूंखे न घुर्जे जंहिंखे तव्हां चरियो चओ था। चए थो अल्लाह ॾाही न थिया, ॾाहियूं ॾुख ॾिसनि मूसा मूं पिरियुनि भूराईअ में भाल कया, मां इते बहितर आहियां। पोइ हिकिड़ा गुलाम उहे जेके साबिकूनल अव्वलून मक्कातुल मुकर्रम में कलमो पढ़ियो, ऐं हिकिड़ा उहे गुलाम हा जन हिजरत खां बाद में मदीनतुल मुनव्वर में कलमो पढ़ियो। पर हिकिड़ा गुलाम उहे हा जिन मक्कातुल मुकर्रम जे फतह खां बाद में कलमो पढ़ियाऊं। त क़ुरान करीम फरमाए थो मुंहिंजा दिलबर हबीबा अव्वलीन में हुजन जा आखिरीन में हुजन, जन बि तव्हां जे मथों ॾिसी कलमो पढ़ियो। मां अल्लाह जो वकुल्लौ वअदल्लाहुल हुस्ना, उन्हनि सभिनी सां जन्नत जो वाइदो करे छॾियो। अटल फैसलो कुरान करीम जो आ। जेकी भी महबूब जा गुलाम असहाब सब जो सब। हाणे असहाब रसूलुल्लाह जा केतिरा हा? मदीने जा साईं जंहिं वक़्त में मक्कातुल मुकर्रम खां हिजरत करे मदीने पाक में तशरीफ वठी आया, 2 साल ॿिया बि गुज़री विया। जंहिं वक़्त में जंगे बदर जो ऐलान थियो त 313 रसूलुल्लाह जा मुजाहिद हा जेके उते अची गॾु थिया बदर जे मक़ाम ते। उन खां पोइ सिलसिलो हलंदे हलंदे 4 साल ॿिया बि गुज़रिया। हिजरीअ में सुलह हुदैबिया जो मौक़ियो, उन वक़्त में 1400 असहाब रसूलुल्लाह जा गॾु हा जेके उम्रे जे इरादे सां मक्कातुल मुकर्रम जे तरफ़ मुसाफ़िर हुजूर सां गॾिजी आया। पर कंहिं हिकमत अमली तहत उतां दगता वापसि कया विया। 6 साल गुज़री विया। वरी 2 साल जेकी ॿिया गुज़रिया, 8 हिजरी रमज़ानुल मुबारक जी 17 तारीख़ मक्को पाक फतह थियो। त उन वक़्त में जेके 1400 2 सालनि खां पोइ उन्हनि जो तादाद 12,000 जे तरफ़ वञी पियो। 12,000 बनिया। पर जंहिं वक़्त में मक्को पाक जो फतह थियो त पोयों सिर्फ़ 1 साल हो। 8 हिजरी में मक्को पाक फतह थियो जेको 9 हिजरी जो साल आ। अल्लाह जो कुरान तो फरमाए इज़ा जा नसरुल्लाह वल फतह वरअयतन नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफवाजा। फी दीनिल्लाहि अफवाजा। 1 न 5 न 50 न बल्कि फौजुन जूं फौजूं, जमातुन जूं जमातूं, ॻोठनि जा ॻोठ, राजनि जा राज, बिरादरियुनि जूं बिरादरियूं महबूब जे ख़िदमत में अची कलमो पढ़ंदा विया। पोइ 1 साल खां बाद आका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज फरमायो जंहिंखे हज्जतुल वदा चयो थो वञे। ऐं सरकार पंहिंजी ज़िंदगी मुबारक में हज सिर्फ़ु 1 दफ़ो कयो आहे। उन्ही हज जे मौके ते जेको सरकार खुतबो पढ़ियो, उन खुतबे में जेके 1 साल अॻु में 12,000 हुया, 1 साल खां पोइ वधी 1,24,000 असहाब रसूलुल्लाह।
उन खुतबे के ॿुधण वारा जंहिं खुतबे तकरीर जे ॿुधण वारा 1,24,000 असहाब हुजूर जा ऐं कायनात जो सरदार 1.25 लख नबियन जो सरदार अॼु वाइस थो करे खुतबो तकरीर करण जे लाइ असहाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मिंबर ठाहियूं कुर्सी ठाहियूं उन ते वेही खुतबो पढ़ो सरकार फरमायो न अहिड़ी जमायत क़यामत तक गॾु थी नथी सघे पई सब असहाब रसूल जा ॿुधण वारा न अहिड़ी ॿुधण वारी जमायत हूंदी न अहिड़ो ख़तीब दुनिया में आयो आहे न क़यामत ते ईंदो महबूब जी ज़ात पाक खां ॿियो त को मिसाल ई नथो दुनिया में मिली सघे सरकार फरमायो त अॼु कुर्सी बि अहिड़ी हुजे ख़तीब जे लाइ जो को अहिड़ो ख़तीब इन कुर्सीअ ते वाइदो करे ई न सघंदो कहिड़ी कुर्सी हुजे हुजूर फरमायो असां ॾाचीअ जे पुठीअ ते वेही वाइदो कंदासीं खुतबो सरकार पंहिंजे ॾाचीअ कुसवा जे पुठीअ ते वेठा 1,24,000 असहाब रसूलुल्लाह जा ॿुधनि पिया ऐं मुंहिंजा भाउ उन्हनि सभिनी जे हक़ में क़ुर चयो त सभु जन्नती हुजूर जी ज़ात पाक फरमायो त असहाबी कन नुजूम सभु सितारा आहिनि फब अय्यहिम इक्तदैतुम इहतदैतुम तव्हां हिक जे कढ लॻंदव तॾहिं बि रब करीम तव्हांखे हिदायत अता फरमाए करीम ऐं सुन्नत रसूल जो फैसलो आ पोइ जंहिंसां जितऊं मेहरबानी थींदी ये धरती अल्लाह साईं मुख़्तलिफ़ रंगनि हिस्सनि में विरहाई सहाबा जो ज़मानो मुबारक उन वक़्तु हो पर दीन जो सिलसिलो क़यामत ताईं सलामत रहंदो कलमो अॼु बि आहे दीन अॼु बि सलामत आ त मुंहिंजा भाउ पोइ जहिड़े तरीक़े सां ही दीन क़ुर सुन्नत जो पैगाम हले पियो मदीने जे साईं फरमायो त क़यामत ताईं मुंहिंजे दीन खे दीन जा आलिम सगोरा हलाईंदा उलमा जी जमायत सुलहा जी जमायत जेके मुत्तक़ीन परहेज़गार बाना आहिनि इहे ई तव्हांखे हिन दुनिया ते अल्लाह रसूल जी राह ॾेखारींदा पोइ उन्हनि दरबारुनि खे दरगाहुनि खे जन बि अल्लाह रसूल जो पैगाम दुनिया में आम कयो रब करीम उन्हनि खे उहा इज्जत दर्जो मक़ाम अता फरमायो हिन दुनिया में रहा तब मुअज़्ज़म मुनज़्ज़म तरीके से दुनिया उन्हनि जा कदम चुमंदी रही पर जे दुनिया के छड़े मज़ारुनि में पाता त वरी भी जग उन्हनि जे मज़ारुनि ते सलामी छा सबब आ हिकमत कहिड़ी आ दुरूद पढ़ते नी हिकमत जे तरफ हलऊं सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह हबीब अल्लाह हजरत अब्दुल्लाह बिन जाफर दो फरमाए अदा इन बाग जे खरीद करण जो मकसद इहो आ जंहिं हिक जानवर जे मथां पंहिंजूं 3 मानियूं ख़र्च कयूं पाण न खाई करे ॿिए जी सार लधे मुंहिंजी दिलि घुरे थी इहो ॿिए जे दर ते मज़दूर नथो ठहे एडी जंहिंजी इज्जत आ जंहिंजी एडी दिल कुशादी खुलियल आ ऐं मां ॾिसां इहो ॿिए जे दर जो मुहताज न हुजे मूं फ़ैसिलो करे छॾियो आ इहो बाग तोखां ख़रीद करे इहो बाग उन मज़दूर खे ॾेई छॾींदोमांसि चवंदो मास अॼु खां पोइ तूं पराओ समझी न अचिजांइ अॼु खां पोइ इन बाग खे पंहिंजो समझी तूं सिंगार ठाह इहो बाग तुंहिंजो आ त बाग जो मालिक पुछे थो साईं उहो मज़दूर माइट थी छा दोस्त थी छा कहिड़ो रिश्तो आ तुंहिंजो उन सां चए थो ॿियो को बि दुनिया जो रिश्तो न आहे सिर्फ़ु इन जे करे इहो कमु थो कयां अल्लाह ऐं अल्लाह जो हबीब राज़ी थी पए बस ॿियो कुझु बि नथो घुरा त उहो बाग जो मालिक अर्ज़ो करे साईं सवाब जी ज़रूरत तव्हांखे बि आहे अजर जी ज़रूरत तव्हांखे बि आहे हालांकि तव्हां त जन्नत जा मालिक हो तव्हांजो ताल्लुक रसूलुल्लाह जे घराणे सां तव्हां त हैदर करार शेरे खुदा जा न्याणा बि आहियो भाइटिया बि आहियो पोइ जेकॾहिं अजुर सवाब पोइ बि तव्हांजे लाइ हक़ में बहितर आहे हे त तव्हांजो सिलसिलो ई अजीब आहे तेरे नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरे नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सबो घराना नूर का सबो घराना नूर का तेरे नस्ले पाक में है
बच्चा बच्चा नूर का। आहे तवज्जो कहिड़ो मिसाल ॾियूं ख़ुदा जो कसम खुशामद करणु ॾाए बि न ईंदी आहे खुशामद करणु सिखिया ई न आहियूं जेकॾहिं सैयद अहल बैत आले रसूल जो अदब करणु सिखो त कंधीअ किनारे वेठा हो पंधु परे आहे ई कोन के भला मशहूर नवारे जे दर ते हलो ख़ुदा जो कसम जी सैयद जी आले रसूल जी इन जवान ताज़ीम सेखारी अहिड़ो मिसाल दुनिया में मिलणु मुश्किल आहे। पंहिंजो ज़मानो यादि पवंदो आहे नंढड़ी उमिरि ही मासूमियत वारी उमिरि का दुनिया जी ख़बर का नहीं मुंहिंजो अब्बो मूंखे पाण सां गॾु वठी आयो दरगाह शरीफ ते के भला साईं जन पंहिंजे मसनद मुबारक ते तशरीफ़ फरमा हा अॼु बि मूंखे चिटी तरह यादि आहे मुझे अब्बे संदन जी खिदमत में पेश कयो खुदा जो कसम अब्बे के सिर्फ आलिम समझी दीन जो आलिम समझी करे जेका इज्जत अता कयूं अकुल दंग रहिजी वियो उन खां बाद पाण फरमायो त तव्हां जे लाइ बरलियूं था विछायूं इन जे करे जो हिकु तव्हां रसूलुल्लाह जे दीन जा आलिम आहियो ऐं ॿिए नंबर मुंहिंजे मुर्शिद करीम सैयद मुहम्मद राशिद रोज़े धणीअ जे ॻोठ खां आया आहियो निस्बतूं आहिनि इन जे करे आहे तवज्जो हो अचे थी ॻाल्हि समझ में उन खां बाद वॾी इज्जत आबरू सां वेहारे ऐं पाण हिकिड़े फ़क़ीर खे उथारियो पुट टांडो त खणी अचो टांडो समझो था अंगरो बाहि जी चिणग नंढड़ी उमिरि में मूंखे हैरत लॻी त हिते रिलियूं विछायूं पयूं आहिनि साईं जन अंगरु टांडो छो था घुराइनि पिया थोरी देरि खां पोइ ॾिठोसीं त हिकिड़ो शख़्स कुंड में वेठो आहे को फ़क़ीर नंढड़ी चिणग बाहि जी को अंगर को टांडो खणी आयो चए अबा इन अंगर टांडे सां हे कुंड में वेठो थी हिनखे सिगरेट दुखाए ॾींसीं हैरत लगी शरीयत जा साहिब हा वक्त जे चोटीअ जा आलिम हा ऐं ख़ुदा जो कसम संदन जे अखियुनि में लुड़क बि हलनि पिया मां समझी कोन सघियुमि उहो ॾींहुं त गुज़री वियो जॾहिं सम्झ भरिया थियासीं इहा ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में हलंदी फिरंदी रही पोइ मूं पंहिंजे अब्बे खां पुछो हो अब्बा जॾहिं दरगाह मशहूर शरीफ़ मूंखे तव्हां वठी हलिया हिकिड़ो कुंड में शख़्स वेठो हो के भला साईं जन हिकिड़ी बाहि जी चिणग घुराए हुकुम कयो त हिनखे सिगरेट दुख इहो केरु हो पाण फरमायो सैयद आले रसूल हो हाय सुभान अल्लाह करे ही साईं जन जो हिकिड़ो उन जो अदब ऐं भरम हो तेरे नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरे नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सबो घराना नूर का सबो घराना नूर का हाय हाय आहे तवज्जो त अल्लाह जे नेकन सालनि बाननि सां इहो रिश्तो सलामत रहे ऐं जिते बि जॾहिं बि दरगाहुनि दरबारनि ते हाज़िरी थिए त दुआ घुरंदो कर हथ खणंदो कर कीअं दुआ घुरां भिटाई साहब दुआ घुरण जो तरीक़ो सेखारियो आहे फरमाए थो त उते पहुची हीअं चवंदो कर अल्लाह जुंग जीअने जनी अझे घारिया छाल न सुके वीयरी जिता पयूं पियने मुरकण अखड़ियुनि जन ॾिठे मूं सुख थियो ये लफ्ज़ चवंदो करे अल्लाह हे दरगाहूं आबाद हुजन हे दरबारूं सलामत हुजन छाल न सुके वीयरी हाणे तमाम भाउर मूंखे जमाराणी ॿाहिरि सेखारियो वीयरी छाखे चइबो आहे सिंधी ॿोली आहे फारसी आहे जी साईं अधु अरबा भोर ॾियां हाथो करे सिंधी आहे अदा सिंधी फारसी कहिड़ी ॿोली सम्झंदासीं छाल न सुके वीयरी मिठाई साहब फरमाए तो वीयरी सलामत सदाई साई वीयरी छाखे चइबो आहे सिंधी ॿोलीअ जी जी ख़िदमत भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह कई हीअं सिंधी लैंग्वेज जी ख़िदमत करणु कंहिंखे ॾाए बि न ईंदी हिकु हिकु लफ़्ज़ जा पंज पंज नाला आहिनि सिंधी उचार में पोइ उन हवाले सां उन सिंधी लफ़्ज़नि खे भिटाई साहब हिकु हिकु लफ़्ज़ जा नाला समेटे ॾिना फरमाए थो जा भूई मथऊं सजणे भूई
छा खे चवंदा हो मिटीअ खे इन ज़मीन खे चए थो जा भूए मथऊं सजणे सा मिटी मथां मूं घणा नाला थी विया जी हिकु भूई ॿियो मिटी अञा को टियों नालो बि अथसि छा वो टियों कहिड़ो आहे बेटा हिसाब टियों नालो बि इन शइ जो ॾिनो चए थो जा भूए मथऊं सजणे सा मिटी मथां मूं लिंग लटबा धूड़ में हिक शइ जा घणा नाला थी विया जी भूए बि उनखे थो चए मिटी बि उन्हीअ खे धूड़ बि उन्हीअ खे जा भूए मथऊं सजणे सा मिटी मथां मूं लिंग लटबा धूड़ में अखें ॾिठासूं आहीं ॾींहं मिड़ई ॾूं उथी लोच लती भुजे पोखणी अथी त पोखे न त वेंदई मुंद चढ़ी पाणी थींदुई पोएरो सुकी थींदई सोक जिते लुणंदा सारा लोक मता सिके हिक संगला त दुआ कंदो कर अल्लाह जुंग जियने जनी अजे घार या छाल न सुके वीयरी जिता पयूं पियने मुरकण अखड़ियुन जन ॾिठे मूं सुख थियो चए थो मुंहिंजा अल्लाह ये अल्लाह वारा आबाद रहन ये आस्ताना आबाद रहन ये दरगाहूं सलामत रहन जुंग जीअंदा रहन इन्हनि जे दर ते अचण जे लाइ छाल न सुके वीयरी अदा वीयरी चइबो आहे मटीअ खे छाखे चइबो आहे मटी मटो ॿियो नालो उनजो दिलो दिली हे जेके कुंभर भाउर दिला ठाहींदा हुआ मट ठाहींदा हुआ असांजे पासे ॾे हिकु जमायत आहे पोइ हिकु जमायत खे चवंदा आहिनि मटड़ी ऐं ॿी जमायत खे चवंदा आहिनि मट पोइ हिकु अधो पंहिंजो शागिर्द मूंखे चवंदो आहे साईं मट ऐं मटड़ी हलो त पोइ वठी हलिजो उते छाहे चइसे उतों जा रंग निराला हूंदा आहिनि पोइ अल्लाह जे बाने चए छाल न सुके वीयरी उहा मटी सदाई साई हुजे सदाई भरियल हुजे उहा सुके ई न जितां पयूं पीअनि जेको अचे हज़ारे दिलियूं उञायल हूंदियूं हज़ारे अखियूं उञायल हूंदियूं उते पहुचण खां पोइ आस पूरी थी पवंदी दिलि जूं उमेदूं पूरियूं थींदियूं मन जूं मुरादूं माणे वठंदा हो शाल न सुके वीयरी जितां पयूं पीअनि अदा मुरकण अखड़ियुनि जन ॾिठे मूं सुख थियो त बाग जो मालिक अर्ज़ थो करे अब्दुल्लाह भाउ अगरि जेकॾहिं तव्हांखे अल्लाह जी रज़ा मतलूब आहे जेकॾहिं तव्हांजी रब करीम जी बाज मक़सूद आ त पोइ बाग त मुंहिंजो आहे मां तव्हां खां पैसा छो वठां मां इन सवाब जो वधीक हक़दार आहियां इहो बाग मां पंहिंजे मर्ज़ीअ सां गॾिजी हलो मां अल्लाह जे राह में उन गरीब मिसकीन खे ॾेई छॾियो आहे अदा जन ॾिनो तन खटियो मेड़ी दड़ मुठा ॾींदड़ आऊं ॾिठा जन जो हंधु हुज़ूर अज़ीं हिन दुनिया में ॾियण वारा बि आहिनि त हिन दुनिया में वठण वारा बि आहिनि त मुंहिंजा भाउ हज़रत अब्दुल्लाह बिन जाफ़र तैयार रज़ियल्लाहु ताला अन्हु उहो बाग उमेद कई त ख़रीद करे मिसकीन जे हवाले कया खुदि बाग जो मालिक अॻिते वधी आयो बाग जो बाग ख़ैरात करे छॾिए असांजे मथां हक़ आहे कॾहिं सॾु थींदो क़िबला साईं सैयद मोहतरम सां गॾु वेठा आहिनि कॾहिं कॾहिं सॾींदा दा यारी शरीफ़ अचण वारी आहे लप चुको त खणी अचु पोइ पंहिंजे बचनि जे लाइ बि त गुंदियूं भरे था रखूं न सॼो साल पंहिंजे बचनि जी ख़िदमत था कयूं आधी राति जो उथूं था परावन दरनि ते कॾहिं पंजनि कॾहिं परावन वटि पंजनि टकनि कमाइण जे लाइ हर इंसान हदूं उरांघे वञे थो लीका लतारे वेही था रहूं पिया पर जॾहिं दीन जो सॾु थिए जॾहिं क़ुरान सुन्नत जो सॾु थिए कॾहिं यारी शरीफ़ आहे कॾहिं मीलाद शरीफ़ आहे कॾहिं हिकु सुन्नत रसूल जो सॾु आहे त मुस्लमान भाउ क़ुरान हुकुम थो करे जान बि खणी अचो त माल बि खणी
ॿई शयूं खणी मां अल्लाह सां वापार करे त ॾिसो त अदा तुफेल सुहेल सही तव्हांजो वापार अॼु अल्लाह सां आहे। रब करीम जे रज़ा जा तालिब बणिजी। अबे अम्मा जी दुआ मक़सूद आहे। अबे अम्मा जे हक़ में हे तव्हां ऐसाले सवाब जो सिलसिलो जोड़ियो आहे ऐं दुआऊं तक़दीरूं बदिलाए छॾींदियूं आहिनि। अल्लाह से जॾहिं राज़ी थी पवंदो आहे छो त क़ुर समझाए थो वल न बोलो वन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूए व नक़सिम मिनल अम्वाल वल अनफुस वस्समरात व बश्शिर साबिरीन। रब करीम फरमायो बाना मां अल्लाह तव्हांखे आज़माईंदुसि तव्हांजो इम्तिहान वरतो वेंदो आज़माइश तव्हांजे मथां ईंदी। कॾहिं कॾहिं आज़माइश ईंदव खौफ़ जे सूरत में कॾहिं आज़माइश बीमारीअ जे सूरत में कॾहिं आज़माइश बुख जे सूरत में कॾहिं आज़माइश मौत जे सूरत में कॾहिं भाउ फौत थींदो कॾहिं अबो फौत थींदो कॾहिं न्याणी फौत थींदी कॾहिं माइटनि जी जुदाई कॾहिं दोस्तनि जी जुदाई इहा बि तुंहिंजे मथां आज़माइश आहे। कॾहिं माल जो मरी वञणु आज़माइश आहे। कॾहिं तयारु थियल फसल तबाह थियो वञनि आज़माइश आहे। पोइ फसलनि जे तबाहीअ खे ॾिसण जे बावजूदि माल जी तबाही ॾिसण जे बावजूदि मिटनि जी जुदाई ॾिसण जे बावजूदि दुख बुख में गुज़रण जे बावजूदि क़ुर थो चए खटियो उन्हनि कामयाब उहे थिया मुबारक उन्हनि खे मिलंदी व बश्शिर साबिरीन जन सब्र कयो जेके साबित कदम रहा अल्लाह ताला फरमायो त पोइ उन्हनि खे मां रब करीम जन सब्र कयो शुक्र कयो सब्र ऐं शुक्र खे हथ कयो सीहाण त पुनल अची पाण पाणे ॿधंदुमि पटियूं ऐं मुंहिंजा बा सब्र ऐं शुक्र करण वारा बाना अॼु बि आहिनि जन बि सब्र कयो ऐं शुक्र कयो रब करीम उन्हनि जूं नेमतूं उन्हनि जे दर ते चमकाए छॾियूं। न त आज़माइश हूंदी आहे रब करीम फरमायो बंदा मां ॾींदो बि आहियां ॾेई आज़माईंदो हां पर कॾहिं कॾहिं ॾेई वरी खसींदो हां खसे बि आज़माईंदो हां जे ॾियाए त शुक्र करे जे खसियाए त सब्र करे वरी बि ॾियण वारो त अल्लाह आहे। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुव अला कुल्लि शैइन क़दीर। हिन मुल्क जो मालिक अल्लाह आहे जहान जी बादशाही रब करीम जे हथ में आहे ऐं मुंहिंजा साईं उन करीम रब्बुल आलमीन असांखे हुकुम ॾिनो कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। मुल्क जो मालिक अल्लाह हुआ अल्लाह से फरमायो बाना मुल्क मुंहिंजो आहे पर मां ॾींदो हां कंहिंखे ॾींदो ही केतिरो ॾींदो ही चए थो ॾियां राज़ी थी पवां त ॾींदुमि ॾेई 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 उनखे मुल्क ॾेई छॾियां मुल्क जो मालिक बादशाह करे छॾियां पर जे नाराज़ थी पवां त तंज़िउल मुल्क ॾिनल मुल्क खसे वठांसि वत इज़्ज़ मन तशा जेकॾहिं राज़ी थियां त दुनिया में इज़्ज़त वारो बनाया पहुचे त ख़ल्क़ उन जे लाइ उथी बीहे दुनिया उन जे चेहरे ॾिसण लाइ सिकंदी रहे ऐं अल्लाह जा दोस्त अहिड़ा आहिनि मदीने जे साईं फरमायो त मुंहिंजे उम्मत में हिकिड़ा अहिड़ा जवान बि आहिनि उन जे चेहरे खे ॾिसंदो इज़ा रुअ ज़िक्र अल्लाह जो ज़िक्र यादि अची अल्लाह जो नालो यादि अची वञे पोइ उहे बाना मुंहिंजे उम्मत जे इस्लाह जे लाइ जॾहिं क़यामत जे ॾींहुं उथंदा त 70,000 मुंहिंजा उम्मती अहिड़ा उथंदा जेके क़यामत जे ॾींहुं हिकु हिकु 70,000 दोज़खी बख़्शिराए पाण सां गॾु जन्नत में वठी उन्हनि जे दरबारनि तां क़ुर्बान वञा जे दुनिया ते सलामत हा त बि उन्हनि जे दर ते रहमतूं बरकतूं वंडजन विरहाइजन पियो पर जेकॾहिं दुनिया खे छॾे बि वञनि
हिन धरतीअ खां रुख़सत थी विया त पोइ बि उन्हनि जो आला मक़ाम आहे। चए थो सारी राति सुबहान जागी जन यादि कयो उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चवे मिटीअ लधो मान अदा किरोड़े कन सलाम अची अंगणे उन्हनि जे दरगाहुनि ते वञो 24 कलाक तव्हांखे क़ुरान पढ़ण वारा मिलंदा आहे तव्हांखे सवाली मिलंदा उन्हनि दरनि ते अॼु बि रब करीम जी रहमत विरहाइजे थी पई। सबबु छा आहे कख सड़नि पन सड़नि सड़े साओ गाहो अदा जन रीझायो अल्लाह तो न अचे तनखे। उन्हनि जूं दरबारूं अॼु बि आज़ाद आहिनि पर बाब हदीसुनि जा भरिया पिया आहिनि। क़ुरान सुन्नत खे पढ़ो उलमाए कामिलीन जी सुन्नत सीरत खे पढ़ो अल्लाह वारनि जी ज़िंदगी मुबारक पढ़ो त हिन दुनिया ते रहिया त बि दुनिया जे लाइ सलामती जो सबबु हा पर दुनिया खां रुख़सत थी विया त उन्हनि जे मज़ारात उन्हनि जे क़ब्रुनि में बि रब करीम पंहिंजे रहमत जूं बरकतूं अॼु बि सादो आबाद सलामती जो सबबु अॼु बि उहे आबाद आहिनि उहे त सलामत रहनि था पर मदीने जी साईं जी मुस्तनद हदीस पाक आहे कंहिं बि मुक़ाम में तव्हां वञी के क़ब्र वारे जे मथां सलाम चवंदव त रजुली यअरिफुहु फि दुनिया अगर जेकॾहिं दुनिया में तव्हांजो ॾिठल आहे वसल्लम अलैहि रद्द अलैहि सलाम क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरकार फरमायो उहो क़ब्र मो तव्हांखे सलाम जो जवाब त ॾींदो पर सुञाणींदो बि आहे। मुस्तनद हदीस पाका सरकार जी जेका अहसनुल बयान तफसीर में लिखियल आहे अल्लामा इस्माइल हकी तफसीर रूहुल बयान में इन हदीस के लिखियो पर इन्ही हदीस पाक के अल्लामा अशरफ अली थानवी बहिश्ती ज़ेवर किताब में भी लिखियो आहे पर ॿियनि बुज़ुर्गनि मिशकात शरीफ में भी आई हदीस मिले थी हिकिड़ो आम इंसान आहे उन जे क़ब्र ते वञी सलाम चओ उहो ॿुधे बि थो ॾिसे बि थो सुञाणे बि थो जेकॾहिं आम इंसान जी इहा रब करीम कैफ़ियत रखी आहे त जेके अल्लाह जा वली रब जा दोस्त उन्हनि जे लाइ तो कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे ख़ुदा रासाणो थी असां त चवंदा हो ज़मी मैली नहीं होती ज़मन मैला नहीं होता ज़मी मैली नहीं होती ज़मन मैला नहीं होता मोहम्मद के गुलामों का कफन मैला नहीं होता ज़मी मैली नहीं होती ज़मन मैला नहीं होता ज़मी मैली नहीं होती ज़मन मैला नहीं होता मोहम्मद के गुलामों का कफन मैला नहीं होता ज़मी मैली नहीं होती। आहे तवज्जो वेहंदऊ अल्हम्दुलिल्लाह हाणे हिक कलाक तो ही इहो हक़ हो ॿधी हाणे तव्हांजी मर्ज़ी हलंदी आहे तवज्जो हाणे कलाक खां कमु अॻिते थो वञे पियो अवां भाउर हितां जा फिरी फिरी रोड तव्हांखे गेरेले वठी वेंदा मूंखे दरियाह पार करणो आहे दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह आज़माइश मां गुज़रंदासे दुखन मां सुखन मां गुज़रण जे बावजूद पोइ जन सब्र कयो शुक्र कयो उहे नेमतूं फिरी उन्हनि जे दर ते चमकंदियूं। हज़रत अबू बकर मुरस्वी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो ख़ुदा जो कामिल बानो थी गुज़रियो पंहिंजी ज़िंदगी थो ॿुधाए नंढड़ो हुयुमि अबो छॾे आयो मदीने पाक जे कंहिं उस्ताद वटि दीन जो इल्म पढ़ो पोइ पढ़ंदो रहियो मैं पढ़ंदे 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 आख़िरी साल हो ज़ादुराह खपियो खाइण पीअण जो कुझु बि न रहियो वणनि जा पन पटे गुज़ारो कंदो रहियो मैं पोइ हिकु ॾींहुं दिलि घुरियो त अॼु रस्ते ते वेहां कंहिं बाईपास ते वेहां वॾे रोड ते वेहां मन को अलाह पंहिंजो बानो मोकिले उन खां 5 टका वठी 5 रुपया वठी बाक़ी जेको हिकु साल बचो आहे इहो गुज़ारे दीन जी दिस्तार ॿधी पंहिंजे ॻोठ मोटी इन्ही उमेद ते निकिरी आयो मैं मदरसे खां ॿाहिरि हाणे रस्ते ते वेठो बड़े हिकिड़े चौक जे मथां वेठे वेठे ओचितो निहारींदे निहारींदे हीअं जो नज़र कयां त लखनि किरोड़नि जे मिल्कियत जो हिकिड़ो हार पियो आहे
जंहिंमें सोन हो, मोती जड़ियल हा, हीरा जड़ियल हा, मुख़्तलिफ़ उन में ज़ुमहरीर ज़ुमरद जूं बरकतूं हुयूं। उन हार जे तरफ़ वधियो में दिल में सोचो में त अल्लाह राज़ी थियो। मां पियो ॿियनि जा खीसा ॾिसां, अलाह दग वींदे 9 लखो हार मूंखे ॾेई छॾियो आहे। हाणे पाण बि खाईंदासीं ऐं वरी दोस्तनि खे बि खाराईंदासीं। उहो हार खणी जॾहिं हथ में कयो उनखे ॾिसां पियो, ॾाढो भलो आहे, ॾाढा हीरा अथसि, सोन आहे। वरी दिलि में सोचो में त साल उस्ताद वटि इल्मु पढ़ियो आहे, उन इल्म में लिखियलु आहे त जेका पराई शइ आहे उहा मालिक ताईं पहुचायो, मुंहिंजी पंहिंजी त कोन्हे का। कुरान चए थो इन्नल्लाह यअमुरुकुम अन तुअद्दुल अमानात इला अहलिहा व इज़ा हकमतुम बैनन नास अन तहकुमू बिल अदल इन्नल्लाह निअम्मा यइज़ुकुम बिह इन्नल्लाह कान समीअम बसीरा। कुरान करीम हुकुम तो करे अदालती फैसलो अचे त इंसाफ कजा, अमानत अचे त अहल तो पहुचाए जा। ये त अमानत आहे, ये त पराई शइ आहे। कुरान सुन्नत सेखारियो आहे त पराई शइ जी हिफ़ाज़त कर, भले दग वींदे तोखे लभी पए त उन जो मालिक ॻोल्हियो। हाणे मालिक जो न लभे त लाउडन ते ऐलान कराया, वरी से आईडीअ ते रखिया में फेसबुक वारनि ॾिठो, हाणे नेट वारनि हली हली मालिक जो न थिए अदा अरबाब, हाणे छा कयूं? शरीयत फ़ैसिलो कहिड़ो कयो आहे? हाणे अॼु इहो तव्हांखे नथो ॿुधायां त घणा ॾींहं उनखे पाण वटि रखिणो आहे, घणनि ॾींहंनि खां पोइ उनखे छा करिणो आहे। छो त लभियल शयूं का हूंदी आहे रुपयनि जी, का लखनि किरोड़नि जी बि हूंदी आहे। उन जी हिफ़ाज़त कीअं कबी? हाणे इहो जमाराननि भाउरनि में इंशाअल्लाह वरी ॿियो पीरियड थींदो या मोटायूं खयूं थो वञा। आहे तवज्जो, न त ही शहर बि मुफ़्तिन ऐं काज़िन जो शहर आहे। वक़्त जे चोटीअ जा आलिम हिन शहर मां थी गुज़रिया आहिनि। तवज्जो, उहा अमानत हुई, हाणे छा कयां? उहो हार बि हथ में आहे ऐं पेट जूं बुख जूं ज़रूरतूं बि हुयूं, मुसाफ़िर बि हुयो में ॿियनि जे तरफ़ निहारियां पियो, हार खे बि ॾिसां पियो। क़ुरान सुन्नत जे फ़ैसिले खे विच में कशमकश में कहिड़ो फ़ैसिलो कयां? अल्लाह अकबर। असांजा महबूब मुर्शिद करीम इमामुल आरिफीन सैयद मुहम्मद राशिद रोज़े धणी रज़ियल्लाहु अन्हु जी अज़मतों क़ुर्बान संदन जो हिकु फ़कीर, हिकु मुरीद ॾखण लार जे सफ़र खां दरगाह पाक ते ज़ियारत लाइ अचे पियो। संदन जो पंहिंजो ज़मानो मुबारक हो। दग वींदे रस्ते वींदे हलंदे ओचितो जो ॾिठई त सोन जो हार का दुहरी विच दग ते पई आहे। माशाअल्लाह, हलंदे हार था मिलनि। उहो हार खणी ॾिठई, अल्हम्दुलिल्लाह ताला, दग वींदे भाग। वरी दिल में सोचे त महबूब मुर्शिद जे दर ते आलिम रहंदा आहिनि, शरीयत जा साहब रहंदा आहिनि। हे अलाए पराओ आहे, मूंखे जाइज़ आहे नाजाइज़ आहे, खपां या विर कयां काॾे? हाणे दग वींदे सोचींदो थो अचे, को फ़ैसिलो न पियो करे सघे। आख़िर सोचे सोचे दिमाग़ हिकु जॻह ते टिकी पियो, फ़ैसिलो करे वरितई। जे मामिलो त सवलो आहे, वॾे हिकिड़े बूढ़े खे मथां सर काना ॿधी हेठां रखी 5 सुकल छेणा ॾेई थो लिकायां। हाणे मुर्शिद खां पंध में मसइलो, से काशे दग वींदे जो लभे त खणी खाइजे। जे मुर्शिद मोकल ॾिनी त मोटीअ जे खणंदुमि, पर जे मोकल न मिली त पोइ दगु ई ॿियो मोटंदुमि। वरी इहो रस्तो ई न वठबो। इहा उमेद करे हलंदे हलंदे दरगाह पाक जी हाज़िरी नसीब थी। अल्लाह अल्लाह, जॾहिं ख़ुदा जे कामिलनि जे दर ते पहुचबो आहे, संदन जूं निगाहूं फर्श ते वेहंदा, पटियूं त अंधियूं पूरियूं पिरी पसने वञी रोज़ रसन हबीबाणे हुजरे। अल्लाह अल्लाह मुंहिंजा भाउ, त उन वक़्त में करीम रब्बुल आलमीन जी कुदरतो कुर्बान अल्लाह वारे जे दर ते मुर्शिद करीम जी ख़िदमत में पहुतो। हिकु ॾींहुं 2 ॾींहं टिकी जॾहिं मोकल पियो वठे, साईं हिकिड़ो शरीयत जो मसइलो आहे कि भला एहसान फरमायो असांजी रहनुमाई। छा थियो? साईं दग वींदे जो का शइ लभी पई हलंदे, उहा खणी खाइजे या न खाइजे? पाण फरमायूं पुट, जेका दग वींदे का शइ लभी पए उहा खणी खाइजे त न, पर छेणनि हेठों लिकाइजे बि न।
अकबरो निगाहे मर्द मोमिन से बदल जाती है तकदीरे, निगाहे मर्द मोमिन से बदल जाती है तकदीरे। अल्लाह वारन जो हिकिड़ो अजीब सिलसिलो आहे। अल्लाह सादी दो फरमाए त मां दुनिया घुमियो हा, घुमंदे घुमंदे दरी दुनिया कसे बेगम न बाशदे, अगर बाशदे बनी आदम न बाशदे। ये तो धरती जो सैर कयो दुनिया खे ॾिठो आहे, पर जंहिं बि इंसान खे ॾिठो में त गम खां ख़ाली न हो। हर दिल जे अंदर जज्बा हा, हर दिल जे अंदर एहसास हो, हर दिल जे अंदर उम्मीदुनि जा घर भरिया पिया हा। सब को पंहिंजे पंहिंजे फिक्र में मस्त हो। दरी दुनिया कसे बेगम न बाशदे, अगर बाशदे बनी आदम न बाशदे। जे तो दुनिया के ॾिठुम कंहिंखे गम खां ख़ाली न ॾिठो, एहसासनि जज्बनि खां ख़ाली न ॾिठो, अगर बाशदे। पर जेकॾहिं किथे किथे खणी ॾिठुम बि, अगर बाशद बनी आदम न बाशद, मुंहिंजो फ़ैसिलो आहे त हो इंसान हो ई कान। हर इंसान में जज्बा, दर्द, एहसास, उम्मीदुनि सां सभु को भरियो पियो आहे। अदा उम्मीदुनि जो अगरो दुनिया न पूरियूं ख्वाहिशूं थींदियूं, उम्मीदुनि जो अगरो दुनिया न पूरियूं ख्वाहिशूं थींदियूं। अधूरा कम छॾे माण्हू खयूं अरमान गुज़री विया, फना जो आ ही जगो सारो, अदा फना जो आ ही जगो सारो। लखे इंसान गुज़री विया, मुसाफिर थी हिते आया, कई मेहमान गुज़री विया, फना जो आही जग सारो। लटींदई लोढ़ सभो गॾिजी अज़ीज़ औलाद ऐं साथी, लटींदई लोढ़ सभो गॾिजी अज़ीज़ औलाद ऐं साथी। मटे मुंहुं ॾई मिटी मुंहं ते, मटे मुंहुं ॾई मिटी मुंहं ते, सिजानी जवान न गुज़री विया, फना जो आही जग सारो। लखे इंसान गुज़री विया, फना जो आही जग सारो। मुसाफिर थी हिते आया, कई मेहमान गुज़री विया, फना जो आही जग सारो। इनी उम्मीद ते हार हथ में, अखियुनि में ॻोड़ा बि हलनि पिया, दिलि जूं उम्मीदूं बि उधमा पियूं ॼनि। छा कयां, परदेसी मुसाफ़िर आहियां, 1 साल टिकंदुमि, हार मुंहिंजे हथ में आ, पर पराओ आ, पंहिंजी मिल्कियत नाहे। इन उम्मीद ते रोईंदो बि रहियुमि। उम्मीदूं हिकिड़ियूं ठहनि पियूं, ॿियूं डहनि पियूं। उन उम्मीदुनि जे विच में कशमकश में गुज़रंदे गुज़रंदे वेठे वेठे सोचुमि, जंहिंजो हार आ, लखनि करोड़नि जी क़ीमत आ, ज़रूर को ॻोल्हींदो हूंदो, ज़रूर को पीछो कंदो। इन उम्मीद ते वेही रहियुमि, दुआ तो घुरां, अल्लाह अमानत आ, एसी तुई हयाती सलामत रहे, जेसी तुई हिन हार जो मालिक थे, हार पंहिंजे मालिक ते पहुचाया, इहा मुंहिंजी ज़िंदगीअ जी वॾी नेकी हूंदी। इन उम्मीद ते वेठो रहियो, वेठे 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 ख़ुदा जी कुदरत जो शान हिकिड़ो पीर सन उमिरि दराद पोड़ो लठड़ीअ ते ठुड़कंदो ठुड़कंदो परे खां अचे थो पियो। जॾहिं वेझो पहुतो, पुछे थो, चाचा केरु आहे? अबा मुंहिंजो हार किरी पियो आहे, तो ॾिठो? चाचा हार तुंहिंजो किरी पियो आहे? अबा ॻोल्हींदे ॻोल्हींदे हिते पहुतो। हा अबा, हिकु हार त मुंहिंजे हथ में बि आहे। पोड़े जो ॾिठो त दिलि ठरी पई। अबा, अल्लाह तोखे सलामत रखंदो, अल्लाह ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदुई, रब तुंहिंजे दिलि जे उमेदुनि खे पूरो कंदो। पोइ दुआ दरवेश आराम इलाही, दग वींदे बि दुआऊं मिली पवंदियूं आहिनि। हर इंसान खां दुआ वठंदो कर, हर इंसान जे दिलि जे अंदर जो आवाज़ तुंहिंजे हक़ में बहितर निकिरी पवे, उहा दुआ वठी हार उन जे हवाले के, हो त दग ॾेई हलियो वियो। अबू बकर मुरस्वी फरमाए थो त बाक़ी ॾींहं उस्ताद वटि गुज़ारियम में, हक़
हक़ सच जे वाट ते गुज़रंदे ज़ाद राह बि मिलंदो रहियो, ख़िदमतूं बि थींदियूं रहियूं। जॾहिं दीन जी दिस्तार ॿधमि उस्ताद खां मोकल वठी पंहिंजे मुल्क थो वञा। हाणे अॼु त था हलनि बाए एयर सहूलतूं, हाणे जहाज़ हलनि था पिया। उन वक़्त में इलेक्ट्रिकल जो दौर न हो, मक़नातीसी कुवत जो दौर न हो, फिजिक्स केमिस्ट्री जो दौर न हो। उन वक़्त में सफ़र हुयो, पर उन वक़्त जे सफ़र जो पाणीअ जूं सहूलतूं हूंदियूं हुयूं जिते ॿेड़ा हलंदा हुआ। उन्हनि ॿेड़नि जो ज़िक्र क़ुर करीम में आहे, ऐं ॿेड़ा बि उहे जेके अॼु उन्हनि में हिकिड़ो मैग्नेट सिस्टम आहे, ॿेड़नि में अॼु उन्हनि में मशीनरी सिस्टम आहे, उहो दौर बि न हो। ॿेड़ा हलंदा हुआ, उन वक़्त में उन जा वंज थींदा हुआ, झूनो थिए जहाज़, सट न झले सिड़ जी, उन में सिड़ थींदा हुआ, उन जी मदद सां ॿेड़नि जो सफ़र थींदो हो। ऐं उहो सितारनि जे मदद सां राति जो ॿेड़ा तरफ़ सुञाणींदा। मदीने जे साईं फरमायो त मुंहिंजा अहल बैत ॿेड़े जे मिसाल अथव, मुंहिंजा असहाब सितारनि जे मिसाल अथव। तरीक़ो समझायूं, समुंड में ॿेड़ो हलंदो सितारनि जे मदद सां, जे ॿेड़ो न हूंदो त सफ़र न थींदो, सितारा न हूंदा त ॿेड़ो ई न हलंदो। ॿई निस्बतूं सरकार असांखे समझायो त मुंहिंजा भाउ, पोइ उन वक़्त में ॿेड़ा हलंदा हुआ, ख़ुश्कीअ ते वरी उठ घोड़ा हाथी हलंदा हुआ। पोइ उन वक़्त में ॿेड़े ते चढ़ी वेठो में काफ़िले जे सूरत में त वञी पंहिंजे मुल्क पहुचा, पर ख़ुदा जे कुदरत जो शान व इन नशअ नुग़रिक़हुम फला सरीख़ लहुम वला हुम युनक़ज़ून। कॾहिं कॾहिं हलंदे हलंदे समंदरनि में ॿेड़ा उहे ग़रक़ थी वेंदा हुआ, ॿेड़ा ऊंधा थी पवंदा हुआ। उहो ॿेड़ो जे ते सवारीअ में सफ़र में मुसाफ़िर हो। ख़ुदा जे कुदरत जो शान, समुंड जे वीरनि में लहरनि में तूफ़ाननि जे सूरत में ॿेड़ो ऊंधो थी पियो, पोइ तख़्तो तख़्तो थी वियो। केही वीचारा लुढ़ी विया समुंड जे हवाले। हिन दरवेश खे, दीन जे आलिम खे हिकु तख़्तो फटो हथ अची वियो, उन तख़्ते जे मथां वेठो। क़ुर थो फरमाए इल्ला रहमतम मिन्ना व मताअन इलाहीन। जेके अल्लाह जी रहमत पहुची पवंदी उन जो ॿुॾल ॿेड़ो बि तरी वेंदो आहे। उन फटे जे मदद सां हे तरंदो तरंदो अचे हिकु ॿेट ते मथे पहुतो। हाणे पाण संभाले पाण खे ॾिसे पियो, मां काथे पहुतो आहियां, ओभर काॾे आहे। ओचितो जो ॾिसे त इंसाननि जा पेर हिटुनि में, सोचे जिते माण्हूअ जा पेर हन, इहे काॾे त वठी हलंदा, खणी पेरो खयईं। पेरे खणंदे हलंदे हलंदे हिकिड़ो चारो ठहियो पियो आहे, भिटुनि में खणी पंध सां चारो बनो वतईं। अॻिते हले त हिकिड़ो वॾो गेट ठहियो पियो आहे, उन गेट जो दरवाज़ो बंदि आहे। अल्लाह अकबर। शाम थी वई, रात ॾुखी सुखी दर ते गुज़ारे, फजर जी बाख फुटे। उन शहर जे अंदर खां अल्लाह जे रहमत सां आवाज़ गूंजण लॻो, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। आज़ान ॿुधाई दिलि ठरी पई। हिते समुंड में जबलनि में मां कीअं पहुतो आहियां जिते आज़ान मिले थी। दर खोलियो, अंदर वठी विया। ॻोठ वारनि जो ॾिठो त दीन जे आलिमनि जो चेहरो ई कुदरती नूर सां चमकंदो आहे, कुदरती तरह उन जे चेहरे में रब करीम हिकिड़ी नूरानियत रखराईंदो आहे। ॻोठ वारनि ॾिठो त दिलि ठरी पई। अदा लॻी त मुसाफ़िर थो, पर दीन जो आलिम ही अच ही असांजे ॻोठ जी मस्जिद तुंहिंजे हवाले इमामत कर, तूं अॻियां बीह, सॼो ॻोठ तुंहिंजे पोयां बीहंदासीं। तुंहिंजी इज़त आहे, तूं सभिनि खां अॻियां हूंदे। हाणे हे मुसले ते निमाज़ थो पढ़ाए। कुझु टाइम गुज़रियो, हलंदे हलंदे ॻोठ वारा जे भर में वेठा। अदा आहीं त मुसाफ़िर, पर शादी कंदे? आहियो अलाए आहियो ई कोन। इन ॻाल्हि ते त जेके परिणियल हो उहे त हा कयो, बाक़ी वांढनि जो बि अला अॼु खणी हाक आमीन कजो त सभु कम ठही पवंदा। अदा शादी कंदे? ॾाढो ख़ुशि थियो, जे शादी त क्या बनी कोन्हे, घर कोन्हे, हक़ महर किथां ॾींदुमि, मुंहिंजो विहांउ केरु कंदो, शादी किथां थींदी। असहाब रसूलुल्लाह जा शादियूं बि कंदा हुआ, निकाह बि कंदा हुआ, वनवाह बि थींदा हुआ, वलीमा बि थींदा हुआ, पर अल्लाह अकबर शादीअ जो हक़ कहिड़ो आहे। ख़ुदारा मुस्लमानो, अलाए कहिड़ी कुंड में बीठा हूं। शादियुनि जे मौक़नि ते अॼुकल्ह जा नौजवान अक्सरियत तबाहीअ जे किनारे ते बीठी आहे। दर्द रोअंदा हूं, ॾुख थी पवंदो आहे जो अॼुकल्ह जा नौजवान क्रेट शराबनि जा अचनि था पिया, पेट
पेटियूं गोलियुनि जूं रखनि था पिया पोइ शैतानगिरीअ में इन नछनि में पंहिंजे पराईअ जी ख़बर कान्हे असांजे इलाइक़नि जा कई मिसाल आहिनि जो तबाहीअ जे किनारे ते बीठा हूं ख़ुदा रा मदीने जे साईं फरमायो त उहो ताम जेको पचाए जे ख़ुशीअ में ऐं ग़रीब न खाए अहिड़ो बदतरीन ताम दुनिया में आहे ई कोन बचो इन ग़लति रस्मुनि खां ग़लति कमनि खां वहावनि में शादियुनि में जीअं क़ुर सुन्नत पंहिंजे अबे अम्मा जे अॼु ऐसाले सवाब में पढ़ियो आहे अहिड़ी तरह बच्चनि जे ख़ुशियुनि में पुटनि न्याणियुनि जे रिश्तनि में जे क़ुर जो सहारो वठंदे त बिगड़ियल कम में बणिजी पवंदा दुख बि सुख थी पवंदा सलेमान ख़ुदा वास्ते सियाणो थी हाय हाय करे जहान मां हथ मल त पतो पवंदुई पर यार अखियूं बूटे अॻे हल त पतो पवंदुई हाय हाय करे जहान मां हथ मल त पतो पवंदुई पर यार अखियूं बूटे अॻे हल त पतो पवंदुई ऐं मुंहिंजा साईं अल्लाह जी रहमत शामिल हाल थी शादी थी हाणे शादी थियण खां पोइ कुझु महीना गुज़रिया हिन मोकल वती दान शादी त तव्हां वटि थी पर शादी बि अजीब अंदाज़ में थी जंहिं वक़्त में हिनखे कुंवार वटि वठी आया जेका उन जी घरवारी हुई जॾहिं उन वटि वठी अचनि त दर बंदि हो अदा इंतज़ारु करे 2-3 मिंट लावां थो लही घोट थो थी हे सॼो ॻोठ तुंहिंजो ॼाणी आहे हाणे दर खुले हे दर ते बीठो आहे निहारे थो ऐं अखियुनि में लुड़क बि हुया अॼु अबो गॾु हुजे हा अम्मा बि हुजे हा भाइर हुजनि हा ॻोठ जा माइट हुजनि हा अॼु केरु बि नाहे अकेलो हा शादीअ जे बंधननि में ॿधिजी वियो वॾे खां वॾो ॾींहुं आहे दर जो खुलियो अंदर जो दाख़िल थिए त जेका संदसि घरवारी हुई जंहिंसां निकाह थियो हिन जी कुंवार हुई उते दाख़िल थियण सां नज़र जो करे त उहो हार उन जे ॻिचीअ में पातो पियो जग वींदे हिन हार लधो हो हैरान थी दर ते बीही रहियो हिक विख चाउड खां अंदर बि ॿाहिरि उते बीही रहियो उन औरत जे हेठि मथे ॻिचीअ जे तरफ़ हार जे तरफ़ निहारींदो रहियो ॾिसंदो रहियो ॾिसंदे 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 न अॻिते पियो वधे न पोइते पियो मोटे अखियुनि में ॻोढ़ा कतारूं करे किरी पिया त ॻोठाणा पुछनि था अदा घरवारी त तुंहिंजी आहे निकाह थी वियो हक़ महर अदा थी वियो छो बीठो ही तुंहिंजो हक़ आहे तुंहिंजो नंग तुंहिंजी लज तुंहिंजी इज़त आहे तुंहिंजी घरवारी तुंहिंजो निकाह थी चुको आहे हिते छो बीठो आहे जे तूं न सम्झी सघंदो राज़ वॾो आहे हे पंध परे आहे हे जज़्बा हे अहसास तव्हांजे सम्झण खां मथे आहिनि छा थो ॾिसीं चए थो इन औरत खे नथो ॾिसां बाक़ी छा ॾिसीं थो चए थो अल्लाह जी कुदरत थो ॾिसां कियां थो ॾिसीं चए थो सुभान तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसूं पन ॿोड़ी पातार में पाण तारी तूं मौला मथा मूं बुड़ो न लाहे में बाज जो रोईंदो बि रहियो उन औरत खे ॾिसंदो बि रहियो उन हार जे तरफ़ निहारींदो बि रहियो ॻोठाणा पुछनि था अदा अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं रोई छो तो अॼु तुंहिंजे ईद जो ॾींहुं तुंहिंजे शादीअ जो ॾींहुं आहे अॼु रुअण जो ॾींहुं त नाहे कुझु त असांखे बि सम्झा चए थो तव्हां न सम्झी सघंदव हे वॾो फ़ैसिलो आहे वॾो मामिलो आहे हिन मामले जा मुसाफ़िर तव्हां न आहियो मुंहिंजे अंदर जो आवाज़ मूं ताईं महदूद रहणु ॾियो न कुझु सम्झाए कुझु सेखार रुअण जो त ॾींहुं ई नाहे तूं परिणिजी थो चए थो पुछी कंहिं प्यार जी क़ीमत तॾहिं ॻोढ़ा तरी आया पुछी कंहिं प्यार जी क़ीमत तॾहिं ॻोढ़ा तरी आया कंदासीं फ़ैसिला कहिड़ा कहिड़ो फ़ैसिलो मां मुसाफ़िर सां कंदुमि मां परदेसी हा कंदासीं फ़ैसिला कहिड़ा असां निंबेरी वयल माण्हू असांखे केरु सारींदो असां विसरी वयल माण्हू परे आहियूं सलामनि खां मिठा गुज़री वयल माण्हू असांखे केरु सारींदो अदा कुझु त ॿुधा चए तो अॼु खां 1 साल अॻु में इहो जंहिं ख़ातून जे ॻिचीअ में हार आहे इहो
हार मुझे हथन में होयो एक पोढ़ो हिकड़ो उम्र दराज शख्स हो जे हार मुझे आडो अचे गी करे दावा कई हुई पो इहो हार मां उन जे हथ में दिनो होयो में अज जदे हित पोतो हां त हार सुञातो थम मां खुदा जी कुदरत थो ॾिसां त किथे मुंहिंजा मिट हा किथे मुंहिंजो ॻोठ मुंहिंजो राज हो किथे जबल किथे पंध थिया अचणो न वञणो जबलनि पहाड़नि में किथे ॿेड़े जो तख़्तो ताक मिलियो वाह कादरत हुजे कुदरत कुर्बान वञा हिन पंहिंजी ॻाल्हि ॿुधाई त वरी सॼे ॻोठ वारनि खणी रोअण शुरू कयो निहारे चई मां हिकु पियो रोआं त एतिराद पिया कयो तव्हां सॼो ॻोठ था रोओ आहे तवजो हाणे जेका घणनि जी सलाह सभु जो रोअण शुरू थिया त जंहिंखे न हो ॿियनि ॻोठनि वारा हो ॼञ वारा उहे बि रोअण पिया था छो सभु जो रो था ठीकु आहे हाणे सभई त रो पर ॾसो त सही हिकमत छा आहे हुननि चयो अदा असांजो बि वॾो फ़ैसिलो थी कीअं वॾो फ़ैसिलो आहे चे तूं न सम्झी सघंदे कीअं न सम्झंदुमि चे उहो ई पोढ़ो जेको तो वटि हार जे दावा लाइ पोतो तो हार तो उनखे मोटाए ॾिनो पर हार खणी जॾहिं हित पातो असां सॼी जमायत खे गॾु करे ऐं दुआ घुरायईं त अल्लाह मूंखे हिकु न्याणीअ जो औलाद ॾिनो थी करीम रहीम रब अगरि जहिड़ो हुजां त अखे ॾेखारिजां पर जे मरी वञा त मुंहिंजे न्याणीअ जो निकाह उन नौजवान सां थिए जंहिंजे हथ मां हार मूंखे मिलियो आहे इहो हार मां उते ॾेई छॾियां हा पर न्याणी हिकु ई न्याणीअ जी अमानत हुई इहो हार बि उन्हीअ खे ॾिजांइ त मुंहिंजी न्याणी बि उन्हीअ जी मिल्कियत में अचे अल्लाह उन जी दुआ खे क़बूल कयो रब करीम राज़ी थी पियो जो उन न्याणीअ जो अॼु निकाह तोसां थियो बहानो बणिजी पियो किथां जा पखी किथे अचे पहुता अॼु उन मंज़िल जो तूं मुसाफ़िर थियो अदा हे ॻोठ तुंहिंजो राज तुंहिंजो हे माल तुंहिंजो मिल्कियत तुंहिंजी तूं असांजो अॼु बि इमाम असां सभु तुंहिंजा जमाए मुझे चवण जो मक़सद ही आ अल्लाह आज़माईंदो आ पर दुखन जे पुठियों सुख मिलंदा हन नेकिन जे पुठियां नेकियूं मिलंदियूं हन भलाई जो पंध भलो हूंदो आ त अवां पंहिंजे अब्बे अम्मा जे हक़ में जेको सिलसिलो जोड़ियो आ मदीने जे साईं जे ख़िदमत में हिकिड़ो शख़्स हाज़िर थियो या रसूल अल्लाह अब्बो जान छॾेयो अहिड़ो को दग ॾसियो अहिड़ी ख़ैरात कया अब्बे खे क़बर में सवाब मिले मदीने जे साईं फरमायो त अब्बे जे दोस्तनि जी इज़त कर या वॾी ख़ैरात आ अब्बे जे दोस्तन जी वनी खिदमत कर या वडी खैरात थी तुझे अब्बे के कब्र में सवाब मिलंदो एकड़ो शख्स हली आयो साईं अम्मा जहान छड़े वया का खैरात कया दग दस्यो त जी अमर के कब्र में सवाब मिले मदीने जे साईं फरमायो अमर जे माइटन जी इज्जत कर एड़ो बयो खैर आहे का तो जे अमर के कब्र में उन जो अजुर मिलंदो सवाब मिलंदो वरी को शख्स हाज़िर थियो सैमू जी अम्मा जहान छड़े वई मुंह भी न डिठो में जनाज़ो भी न पढ़ियो में हुजा हां त कुछ चवे हा अमा एहसान फरमायो मदीने जे साईं फरमायो तू अम्मा जे ले खैरात कर सी छाजी पान फरमायो पानी जी खैरात कर सी घणा लीटर पानी सरकार फरमायो तो खूह खणाए जदे खूह खजी तैयार थे त खैरात जी मानी न हलंदी लीटर पानी जो कंहिंखे न ॾिजाए अग में खैरात जी दुआ थींदी पो मानी हलंदी असां ईंदासीं उन पाणीअ जे मथां दुआ कंदासीं पोइ उहा खैरात जी मानी हलंदी मदीने जा साईं उहो खूह जॾहिं तैयार थियो इत्तफ़ाक़ सां पाणी बि मिठो निकिरी पियो पोइ मदीने जा साईं उन खूह जे मथां बि दुआ था घुरनि मुंहिंजा अल्लाह हे मुंहिंजे सअद जे अमर जी खैरात क़बूल फरमा सअद जे अमर खे कब्र में सवाब अता फरमा रहमत वारे हबीब उन सां महिरबानी फरमाई इहो उन जे ख़ैर जो हिकिड़ो तरीक़ो पर मूं त कंहिं किताब में पढ़ियो त हिकु कब्रिस्तान जे भिक में कंहिं अल्लाह वारे जो गुज़र थियो उते सुतो निंड वठी वई ख्वाब जे सूरत में ॾिठोई त सभु मुक़ाम वारा कब्रिस्तान वारा कशफ जे ज़रिए सां जन्नत जे बागन में घुमनि था हिक खां पुछे थो अदा ॾे ख़बर है को शहीदन जो मुक़ाम हाजन निमाज़न जो मुक़ाम आ निहारे चवे तो न अदा हिन मुक़ाम में गुनहगार बदकार ऐबन में भरियल उहे भी सुता पिया हन पो सब जन्नत में घुमो था निहारे चवे तो हिक मेहरबानी थी पई असां जे मथों अज़ाब हलंदो हो कब्र में तकलीफूं भी रहंदियूं हुयूं पर हिक मेहरबानी थी सब कब्रूं जन्नत जा बाग बणजी पयूं उहा कहिड़ी मेहरबानी थी चवे तो जिते तव्हां सुता हो इन्ही जगह ते हिक रात मुझे दिलबर हबीब जो सच्चो सिपाही सैयदना
हजरत उस्मान गनी रदी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात पाक कई सफर तो वापस मोटिया इते रात पेजी वई पान सुमी आराम कयो फजर जी नमाज जे ले उठया जे चादर मुबारक ते सुता हा उन चादर मुबारक के पान छंडन था उन छंडन जे दौरान संदन जे चादर मुबारक जी जेका मिट्टी हुई जेका दज़्ज़त धूड़ गुबार हो चादर मुबारक खां जुदा थियो हवा उन मिट्टी के खणी उन कब्रिस्तान में पहुते रब करीम जे तरफ का हुक्म थियो जे मुकाम जे अंदर हजरत उस्मान गनी जे चादर मुबारक जी मिट्टी पहुती इन मिट्टी जे बरकत सा सजे मुकाम तो अजाब माफ है महबूब मिठे जे प्यारन जी असा गोले लधी आपाक गली महबूब मिठे जे प्यारन जी असा गोले लधी आपाक गली अखिड़न ते रखी असा चुमादा हूं चश्मन ते रखी असा चुमादा हूं अबू बकर उमर उस्मान अली महबूब मिठे जे प्यारन जी असा गोल लधी आप गली। अस्सलाम वालेकुम।